जी डिग्री कॉलेज नौशर फिरोज जे ग्राउंड ते मरहूम अब्दुल हक भुट मेमोरियल T20 क्रिकेट टूर्नामेंट जो जारी है। अॼु जेको आहे सेमीफाइनल जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। सेमीफाइनल में जेको आहे 4 टीमूं पहुतल आहिनि। अचो त हिन मैच में शरीक जेके महिमान आहिनि ऐं रांदीगर आहिनि उन्हनि खां पाण हाल पुछूं त हिननि जो छा चवणु आहे। हिते अब्दुल हक भुट साहब मरहूम जे नाले सां टूर्नामेंट करायो वियो आहे जंहिंजो सेमीफाइनल आहे। हिते अची मूंखे तमामु घणी ख़ुशी थी ऐं मां उमीद थो कयां त अहिड़ा टूर्नामेंट थींदा रहंदा ऐं रांदियूं असांजी सिहत लाइ ज़रूरी आहिनि। असांजे ग्राउंड आबाद हुजनि ऐं कोरोना जे करे को क्रिकेट असांजी न पई थी सघे या ॿियूं गेम्स, पर हाणे उहो स्टार्ट थी वियो आहे ऐं इंशाअल्लाह अल्लाह साईं इन्हनि दोस्तनि खे कामयाबु कंदो। नौशर फिरोज़ में यूनुस क्रिकेट क्लब बेहतरीन टूर्नामेंट करायो आहे साईं अब्दुल हक भुट मरहूम जी यादि में। ऐं इन टूर्नामेंट में नौजवान खिलाड़ियुनि तमामु बहितरीन परफॉर्मेंस जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं अंदरून सिंध टैलेंट जीअं अचे पियो थो। शाहनवाज़ ॾाहाणी आयो आहे, पंहिंजो भट्टी साहब आयो आहे, ईअं ई नौशर फिरोज़ ऐं अंदरून सिंध मां अञा बि बहितरीन खिलाड़ी पिया आहिनि जेके इंशाअल्लाह पाकिस्तान जी ख़िदमत कंदा। अहिड़ा टूर्नामेंट थींदा रहनि ऐं इन्हनि जी सरपरस्ती ज़रूरी आहे। गवर्नमेंट खे खपे त अंदरून सिंध में ग्राउंड जी पोजीशन जेके ख़राबु आहे उहो बहितर कनि। ग्राउंड जेकॾहिं बहितर हूंदा त नौजवान खिलाड़ी अॻिते वधंदा। पंहिंजो पहिरियों मरहूम मोहम्मद ख़ान भुट जो सेमीफाइनल पहिरियों ई सेमीफाइनल हरी रहियो आहे ऐं 4 टीमूं हिन सेमीफाइनल में पहुतियूं आहिनि जेके भिटाई क्रिकेट क्लब नौशर फिरोज़, शाह लतीफ़ क्रिकेट क्लब नौशर फिरोज़, यूनुस क्रिकेट क्लब ऐं सनी क्रिकेट क्लब नौशर फिरोज़। इहो टूर्नामेंट आख़िरी इख़्तिताम ते आहे ऐं बहितरीन टूर्नामेंट हिन जा ऑर्गेनाइज़र बहितरीन क़िस्म सां थी रहिया आहिनि। महिमान अची रहिया आहिनि पंहिंजा ऐं सपोर्ट बि करे रहिया आहिनि ऐं बहितरीन टूर्नामेंट हली रहियो आहे। कुछ फैसिलिटीज़ जी घटिताई आहे ऐं जेके महिमान ख़ासि वग़ैरह अचनि था उनखे असां चवंदासीं इहा शइ नोटिस में आणनि। हिते स्टैंड जो मसइलो आहे या ड्रेसिंग जो मसइलो आहे चेंज करण जो ऐं ॿिया बि थोरा बेसिक इशूज़ आहिनि उन्हनि जी जेकॾहिं को सोल्यूशन मिले थो त महिरबानी थींदी उन्हनि जी। पहिरियों मरहूम अब्दुल हक दोस्त मोहम्मद भुट साहब जे यादि में ही तमामु बहितरीन टूर्नामेंट जेके असांजे यूनुस क्रिकेट क्लब स्कार्प कॉलोनी ऑर्गेनाइज़ कयो आहे। तमामु बहितरीन इवेंट आहे, तमामु बहितरीन माहौल, तमामु सुठी टूर्नामेंट ऐं असां गुज़ारिश कंदासीं त अहिड़ियूं टूर्नामेंटियूं हिन ग्राउंड ते थींदियूं रहनि ऐं असां सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट खे चऊं था त असांखे हिते नौशर फिरोज़ में जल्द ब जल्द स्टेडियम ठाहे ॾिनो वञे। जीअं त कोरोना जे करे ई जेको आहे असांजूं टोटल रांदियूं मुअतल थी वियूं ऐं हाणे वरी असां ही पाण करायो आहे टूर्नामेंट जेको आहे मरहूम अब्दुल हक भुट साहब जे नाले सां ऐं हीअ असांजी अॼु पहिरीं सेमी थी रही आहे ऐं अॼु असांजो महिमान ख़ासि आहे साईं मुर्तज़ा शाह जेको हींअर पहुचण वारो आहे थोरी देरि में। जी आयल महिमाननि क्रिकेट रांदि खेॾण जा अवां वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणु आहे त मुक़ाबिलो सख़्तु आहे ऐं रांदियुनि में नौजवाननि जो शौक़ु जेको आहे सो ॾिसण वटि आहे, छाकाणि त रांदियूं सिहतमंद समाज लाइ इंतिहाई ज़रूरी आहिनि। पर मसइलो हीअ आहे त हिते ग्राउंडनि जी सख़्तु खोट आहे जंहिं सबबु रांदीगर सख़्तु परेशान आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त नौशर फिरोज़ जो ग्राउंड सिर्फ़ु हिकिड़ो आहे ऐं टीमूं खेॾण वारियूं 10 टीमूं आहिनि। इन्हनि मुतालबो कयो त नौशर फिरोज़ जो ग्राउंड तइमीर कराए न वञनि त जीअं नौजवाननि खे खेॾण में आसानी थिए। ज़ाहिद राज पर टाइम न्यूज़ नौशर फिरोज़।